जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल ते बिल्कुलु फ्री में 100 रुपए बैलेंस हासिलु करणु चाहियो था त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। अचो त वीडियो खे शुरू कयूं था। सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक करियो जीअं हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे सभ खां पहिरियां मिली सघे। दोस्तों आमी गमशाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? मैं तो कयां तव्हां ठीकु ठाक हूंदा, चङा भला हूंदा, जिते बि हूंदा ख़ैर सां हूंदा। त दोस्तों अॼु हिन वीडियो में तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त तव्हां बिल्कुलु 100 रुपए जो फ्री बैलेंस हासिलु करे सघो था। जेकॾहिं महिनत कयो था त तव्हां 1000 रुपए जो बि बैलेंस हासिलु करे सघो था। कीअं, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। तो दोस्तों सब खां पहिरीं तव्हांखे इज़ी पैसा एप्लीकेशन लाज़मी डाउनलोड करनी आहे। जेकॾहिं तव्हांजा अकाउंट न आहे ठहियल त तव्हांखे हिन में अकाउंट ठाहिणो पवंदो। सो हुन जी लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾिनी वई आहे। जितां तव्हां हुनखे डाउनलोड कयो जीअं तव्हांखे 100 रुपए जो बैलेंस मिलंदो। सो लिंक डिस्क्रिप्शन में आहे, उतां तव्हां वञी हिनखे डाउनलोड करे वठो। तो दोस्तों उन खां पोइ तव्हांखे हिन करिणो ओपन, ऐं ओपन करण खां पोइ तव्हां वटि उहो ई CINC हुजे, उहा ई सुमो हुजे जंहिंजी तव्हां उहो नंबर तव्हां वटि हुजे मोबाइल जो जंहिंजी शनाख़ती कार्ड जेको तव्हां वटि उन वक़्तु मौजूदु हुजे। सो तव्हां सभ खां पहिरीं उहा NIC लॻाईंदा, ऐं उहो NIC कार्ड तव्हां जेको आहे तव्हांजी बर्थ लॻाईंदा। उन खां पोइ कॾहिं शुरू थींदो कॾहिं ख़तमु थींदो उहे लॻाए, तमामु आसान तरीक़ो आहे। उन खां पोइ तव्हां हिन में थी वेंदा साइन इन थी वेंदा। उन खां पोइ तव्हांखे मां हिते ॿुधायां थो त हींअर इज़ी पैसा जी हले पई इनवाइट ते तव्हांखे 200 मिलंदा। ठीकु है, जेकॾहिं तव्हांखे इनवाइट कयो था त तव्हांखे 200 मिलंदा, यानी तव्हां 5000 बि तव्हां खटे सघो था। जेकॾहिं तव्हां इनवाइट करियो था त तव्हां हिते 5000 बि खटे सघो था। ठीकु है, सो तव्हां ॾिसी सघो था डेली तव्हां 100 रुपए जो बैलेंस हासिलु करे सघो था। दोस्तनि खे जॉइन कराए इनवाइट करे। इन खां अलावा तव्हां जेकॾहिं पहिरीं जेकर जॉइन कंदा त तव्हांखे 100 रुपए बैलेंस मिलंदो गारंटी सां। तव्हां जॉइन करे ॾिसो। सो उन खां अलावा तव्हांखे हिते ॿी ख़ुशख़बरी ॾींदो हलां त इज़ी पैसा 1 रुपीज़ गेम वारो हले पियो, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था लैपटॉप रखियल आहे जंहिंजा मेंबर तव्हां ॾिसी सघो था 3.5 लख माण्हू ख़रीद करे चुका आहिनि। सो केरु ख़ुशि नसीबु हूंदो जंहिंखे लैपटॉप मिलंदो। सो मूं पाण टिकट ख़रीद करे वरिती आहे। तव्हांखे 100 रुपया मिलंदो, तव्हांजी टिकट लाज़मी ख़रीद कजो, थी सघे लैपटॉप तव्हांजो थी सघे थो। सो इहा बि अॼु जी वीडियो कीअं लॻी, वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल टेक इन सिंधी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सो मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजे चाहण वारनि जो ज़रूरु ख्यालु रखिजो। ठीकु है, ख़ुदा हाफ़िज़।